जालिकल कदीम। अबा यूसुफ जी का खबर काने का अल्लाह काथे हूंदो हूंदो ब अल्लाह न, पर तू उन जी मोहब्बत में एडो त गिरफ्तार आ जो तोखे इन शे जो एहसास ही कोने को। पर कुरान तो तवे फलम्मा अंजा अल बशीर अलकाहु अला वजहिही फरतद बसीरा। जे जो खुशखबरी खाने वालो खनी अचण वारो जंहिंजे हथ में जुबो या कमीस हुई उन अची याकूब अलैहिस्सलाम जे अखियुनि ते उहा कमीस लगाई आ, जुबो लगायो आ। फरतद बसीरा, उन जी बीनाई वापस अची वई। हाणे जे यूसुफ जी कमीस निकिरे याकूब गिनान में हुजे ऐं याकूब अलैहिस्सलाम करे तो मूंखे यूसुफ जी खुशबू पई अचे, मुंहिंजो महबूब मदीने में अची वञे ऐं सलमान फारसी खे खुशबू कान ईंदी। सब कंहिं सरदारो सुञातो थे, सब कंहिं सरदार सुञातो थे। अवेस करनी मुल्क यमन में यार जो तारू सुञातो थे, सब कंहिं सरदार सुञातो थे, सब कंहिं सरदार सुञातो थे। सलमान फारसी की खुशबू आई हबीब जी रात बाबरकात जी मुस्तफा खुदा जी बस के खा मदीने आया ऐं अजीब तरीके से मुस्तफा आयो आ। माण्हू चवनि था रैलियूं छो था कढो, जुलूस छो था करो, पर खुदा जो कसम उनके पतो ही कोने को। महबूब अकेलो मक्के मां निकतो हो, अबू बकर सिद्दीक गड्डो आ, क्या के हजरत अबू बकर जा नौकर चाकर हा जेके खिदमत जे लाइ हिकिड़ो को डाची हकण वारो हो, हिकिड़ो को बकरार हो जेको महबूब जी बारगाह में खीर अची पेश कंदो हो। ए अबू बकर जा नौकर चाकर गुलाम हा, पर महबूब पाण अबू बकर सिद्दीक आ। पर मुस्तफा करीम ना मदीने खां परे आ। मक्के वारा त महबूब खे गोलीन पिया त गोले गोले शहीद कयो, पर फानूस बन के जिसकी हिफाजत हवा करे वो शम्मा क्या बुझे जिसे रोशन खुदा करे। एकड़ो काफिर 70-75 पाण सां गॾु साथी खणी हबीब जी ज़ात मां बरकात ते हमले करण जे इरादे सां महबूब खे पोतो बि आ, वेझो बि रसियो आ, इरादो बि सां हमलो कया। पर जीअं जो महबूब ते नज़र पई त तलवारूं हथनि मां छुटी पयूं। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो छा जे लाइ? जिसी आयो त तव्हां खे क़त्ल करण हुयुसि, पोइ क़त्ल छो नथो करी? किसी अहिड़े सोणी सूरत वारे खे कीअं क़त्ल कयां? बस मूंखे कलमो पढ़ा त तुंहिंजी उम्मत में दाख़िल थिया। अकेलो न, उहे 70-75 ॼणा बि गॾु उन सां गॾु मुस्लमान थिया हा। जिसी असीं मदीने ताईं तव्हां सां गॾु हलंदासीं, मथां ॿियो को काफ़िर तव्हां ते हमलो करे, हुननि जे हथ में झंडा अॻमी हा। इन इरादे सां त नबीअ खे शहीद करे मके वारनि खे झंडा फड़काए ॾेखारींदासीं त हा असीं मुस्लमाननि जे नबीअ खे शहीद करे आया आहियूं। पर किसी हाणे झंडा असांजे हथनि में हूंदा, असीं अॻियां तव्हांजा नारा हणंदा था हलूं, तव्हां असांजे गॾु अचो, पोयां अचो। ख़बर पवे दुनिया ते त आमिना जो लाल मदीने पाक ॾे अचे पियो। महबूब मदीने में अकेला दाख़िल कोन थिया हा। 70-75-80 तक़रीबन माण्हू हबीब सां गॾु हा। ऐं मदीने वारनि बि घटि कान कई हुई। उन्हनि बि महबूब जे अचण खां अॻु में नंढड़ा ॿार नंढियूं मासूम नियाणियूं उन्हनि खे हथनि में दफ़ ॾेई हबीब जे अचण खां अॻु में उन्हनि खे नारा सेखारे छॾिया हा। असां चवंदा सरकार की आमद, दिलदार की आमद, भला पोयां नथा आणो। सरकार की आमद, दिलदार की आमद, लखपाल की आमद। उन्हनि जा लफ़्ज़ कहिड़ा हा? क़यामत ताईं अचण वारो पियो चवंदो त ला
वजब शुक्र अलैना मा दालिल्लाहि दाई। नना बार चवन पिया त असां जे मथां चोटीअ जो चंड ज़ाहिर थियो। अलविदाई पहाड़नि जे विचां नना बार पिया चवन त महबूब आयो वा अची जे हेकार मुंह सारींदे सुपरी पेरे धरिया पिमड़ियूं हंध विछाया वार पो साजन सब जमार ऐं गोली थी त गुज़ारिया। वजब शुक्र अलैना असांजे मथां अल्लाह जो शुक्र करण लाज़मी आहे जो रब करीम जी ज़ात बाबरकात अहिड़ो दाई ऐं नबी असांखे अता फरमायो। अब आप तुंहिंजे मुंहिंजे मथां बि महिरबानी आहे या न? जाम साहब वारनि जे मथां बि हबीब जो थोरो आयो आहे या न? पोइ महबूब जे इन थोरे ते जेको रब कयो आहे उन ते अल्लाह जो शुक्र कजे या न? वो हदीस पाक मन लम यशकुरिन्नास लम यशकुरिल्लाह। जेको माण्हुनि जो शुक्र अदा कोन कंदो तो अल्लाह जो बि शुक्र अदा कोन कंदो। माण्हुनि जो शुक्र न करे तो रब जो शुक्र कोन कंदो। जेको आमिना जो लाल जो बि शुक्रियो अदा न करे, आमिना जे लाल जो शुक्र न करे, ओ बि अल्लाह जो शुक्र कोन कंदो। सुन्नी तोखे मुबारक आहे जो तुंहिंजी ज़ुबान ते मुस्तफा जे अचण जा तराना आहिनि। हबीब जी ज़ात बाबरकात जे अचण जे लाइ शुक्रानो आहे ज़बान ते। रब करीम जी ज़ात बाबरकात जो शुक्र था अदा कयूं जो अल्लाह पाक अहिड़ो हबीब अता फरमायो आहे। उन क़ुबा जी बस्ती मां महबूब मदीने पाक में आयो। सलमान फारसी जेको 350 साल खां इंतज़ार पियो करे त अचे अचे हबीब आयो। लिकी छुपी पंहिंजे आका खां महबूब जी बारगाह में पहुतो पर खचिन जी का लप या किलो 2 किलो खजूं सलमान फारसी जे हथ में हुयो। हबीब ने आयो नबी पाक के जिसी ही सदको आहिन सदको तव्हां जे लाइ खणी आयो आहियां। महबूब ही वापरायो मुस्तफा ॾिठो हबीब मुस्कुराया। नबी सी फरमायो ऐं अल्लाह जो नबी आहियां नबी सदको कोन खाईंदो आहे। तो नबी सदको कोन खाईंदो आहे ऐं अल्लाह जो नबी आहियां। हज़रत सलमान फारसी जो तो उन मुंहिंजे उस्ताद जेके ॻाल्हियूं ॿुधायूं उन्हनि मां हिकिड़ी निशानी बिल्कुलु महबूब में आहे त सदको कोन वठंदो। वियो हलियो ॻाल्हि ई कान की त केरु आहियां किथां आयो आहियां न हलियो वरी ॿिए साॻिया किलो 2 किलो खजूर हुन जे हथ में। हा नबी पाक ॾे आयो हुज़ूर साईं खे चईसीं हसियो ये तोहफ़ो खणी आयो। अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो मां अल्लाह जो नबी आहियां तोहफ़ो कंहिंजो ॾिनल ठुकराईंदो कोन आहियां। क़बूल सुभान अल्लाह। हुज़ूर साईं फरमाइनि था त सलात उम्मती अस्माउ बिउज़ुनैय मुंहिंजो उम्मती किथां बि दुरूद पढ़ंदो आहे त पंहिंजे कननि सां ॿुधंदो आहे छो त दुरूद महबूब जे लाइ तोहफ़ो आहे। हुज़ूर साईं फरमाइनि था तोहफ़ो कॾहिं रद कोन कंदो आहियां। ऐं अस्सलातु क़ुर्रतु ऐनैय मुंहिंजो उम्मती दुनिया जी कहिड़ी बि कुंड कुड़छ में हुजे वुज़ू करे मस्जिद में या घर में बनीअ ते या ओताक ते नमाज़ पढ़े पढ़ंदो पंहिंजे घर पढ़ंदो हू पर ठरंदियूं मुंहिंजूं अखियूं। या हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस आहे। हाणे जेकॾहिं मुस्तफ़ा जूं अखियूं ठारणु चाहियो था ऐं चाहियो था त हबीब वटि तव्हांजो तोहफ़ो पहुचे हिकु त हबीब ते सलात पढ़ो दुरूद पढ़ो ऐं ॿियो मुअज़्ज़िन जॾहिं बांग ॾे त होटल वारी डेस्क ते वेठल न हुजे ओताक जे थाक ते वेठल न हुजे गली चौराहे जे कंहिं मंच ते वेठल न हुजी बल्कि होॾे मुअज़्ज़िन चए हय्या अलस सलाह हय्या अलल फलाह त तुंहिंजा क़दम तोखे मजबूर कनि त तूं रसूलुल्लाह जो उम्मती आहीं। हल वुज़ू करे हली नमाज़ पढ़। नमाज़ पढ़ंदे तूं अखियूं आमिना जे लाल जूं ठरंदियूं।
अब हेॾे तवज्जो करजे 5 मर्तबा ॾींहं रात में तो मदीने वारे जूं अखियूं ठारी सुभान अल्लाह ओ महबूब तोखे विसारींदो ओ हबीब तोखे हिते त कोन विसारींदो पर क़ब्र क़यामत में तोखे विसारींदो कोन हुजूर करीम अलैहि सलाम खां पुछा के ॾीसी क़यामत में राज उम्मतन जा हूंदा पंहिंजी उम्मत कीअं सुञाणींदो हुजूर से फरमायो जे 5 कल्याण घोड़ो परे खां पधरो हूंदो आहे उन जा 5 उज़वा चमकदार हूंदा आहिनि मुंहिंजो उम्मती बि 5 वक़्त नमाज़ पढ़ंदो नबी जी तो मां उम्मीद आहे त मुंहिंजो उम्मती 5 वक़्त नमाज़ पढ़ंदो त 5 भेरा वुज़ू कंदो त 5 उज़वा धोईंदो हथ ॿई धोईंदो ॿई पेर धोईंदो पंहिंजो चहिरो बि धोईंदो पोइ जेको तसलसल सां नमाज़ पढ़े तसलसल सां वुज़ू करे क़यामत में इहे 5 ई उज़वा हुन जा चमकदार हूंदा बाह खां गॾु वठी जन्नत में दाख़िल थींदो पर जेके हित में सुञाणन हो त के से कीअं सुञाणन के चले रजे करे मौजात आ उहे कम कर जो महबूब राजी थे सलमान फारसी तो चवे त ॿी निशानी बि लगी जो नबी ओ आखिरी नबी तोहफो कंहिंजो मोटाईंदो कोन नबी पाक कबूल फरमायो आहे टी निशानी आ टे ॾिहाड़े ते वरी आयो आहे हाणे टी निशानी जे लाइ फिको पियो लॻे ओपरो पियो रहे छा चवां कीअं चवां महबूब अलाए छा चवंदो परवाह आमना जा लाल तुंहिंजे गैब इल्म गैबता कुर्बान तुंहिंजे जेको आहे सो तादीब सां अदब सां शफ़क़त सां कुर्बान वञिजे हुजूर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम बेचैनी ॾिठी अल्लाह जे हबीब फरमायो अबा हेॾे आ सलमान चए थो मां महबूब जे वेझो वियुसि मुस्तफा करीम मूंखे चयो अबा मुंहिंजी पुठियां खां कमीस त मथे कर मुंहिंजी महबूब जी कमीस मथे खे हुजूर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो 2 निशानियूं ॾिठई टीब वाझाए ॾिस जेका ॾिस जा त टी निशानी मुंह में आहे या न सलमान फारसी तो जब मुझे अखन मां लड़क वही आया महबूब खे चवंदी 2 निशानियूं त मां ॾिठियूं पर 3 निशानी ले जरा लगी पे तुम तक के चला पर तमा मुझे दिल जी कैफियत के महसूस कयो तमा जी कमीस मुबारक मो मथे कई तमा जे बिनी कुलन जे विच ते कबूतर जे बेदे जेतरो कुदरती गोश्त उभरला आई उन ते मोहरे नबूवत लगी पईया मुझे उस्ताद मुखे चयो हो त्यो 3 निशानी इया हुंदी ओ आखिरी नबी ईंदो त उन जे बिनी कुलन जे विच ते कुदरती मोहरे नबूवत लगल हुंदी ओ मुझा दोस्त सदीर मुसलमान भा ओ सलमान फारसी जेको हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे ला तांगे पयो मुस्तफा करीम जे ला कशाना पियो करे तोले पयो हबीब जी रात बाबरकात जी बारगाह में आयो अल्लज़ीना यत्तबिऊन الرسول النبي الأمي الذي يجدونه مكتوبا عندهم في التوراة والإنجيل जेके गुलामी पाकन उन शान वारे उम्मी नबी ऐं रसूल जी जेके तौरात में ज़बूर में उन जो शान पंहिंजे साम्हूं लिखियल ॾिसंदा त हबीब जो शान लिखियो पियो आहे ऐं उन हबीब जी अज़मत जो बुराईअ खां रोकींदो नेकीअ जो हुक्म ॾींदो युहिल्लु लहुम तय्यिबात पाकीज़ा शयूं उन्हनि जे लाइ हलाल कंदो व युहर्रिमु अलैहिमुल ख़बाइस नापाक शयूं जेके हुननि जे जानी ऐं रूहानी नुक़सान वारियूं हूंदियूं उहे उन्हनि जे लाइ हराम कंदो मुस्तफा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी अज़मत व यदउ अन्हुम इसरहुम उन्हनि जा पार उन्हनि जे कुलनि तां लाहींदो वल अग़लाल लती कानत अलैहिम जेके इजर में गुलामीअ जा काट पियल हूंदा उन्हनि खे लाहे फिटो कंदो यानी मुस्तफा करीम इन मक़सद जे लाइ आया ओ सुन्नी हबीब जे उन मक़सद खे पंहिंजे सीने सां हबीब जे शे जो हुक्म कयो आहे उहा कर नमाज जो हुक्म पढ़ ज़कात जो हुक्म दे हज जो हुक्म फर्ज़ अथई त अदा कर माउ पीउ जी फर्मा बरदारी जो हुक्म त माउ पीउ जी फर्मा बरदारी कर
पाड़ेवारनि जा हक़ अदा कर, नेकियूं कर ऐं गुनाहनि खां हबीब रोकींदो। मुस्तफ़ा करीम जिन जिन ॻाल्हियुनि खां रोकियो आहे तूं उन्हनि खां रुकजी। ख़ुदा जो कसम अल्लाह जे हबीब जा सहाबी व्याज हलाल हो इब्तिदाए इस्लाम में। हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रात बाबरकात ते व्याज जूं आयतूं नाज़िल थियूं। हबीब जा सहाबी नवां मुस्लमान थिया हा, पर महबूब जी पढ़ी ॿुधायो अल्लज़ीन यअकुलून रिबा असाबियन ला यक़ूमून इल्ला कमा यक़ूमुल्लज़ी यतखब्बतुहु शैतानु मिनल मस ज़ालिक बिअन्नहुम क़ालू इन्नमल बैउ मिस्लुर रिबा। जेके माण्हू व्याज खाइनि था, व्याज जो कारोबार कनि था, व्याज जे कारोबार में कंहिंजी मदद कनि था या कंहिंखे व्याज जो जेको आहे ॾस ॾियनि था, माना हेल्प कनि था। अल्लज़ीन यअकुलून रिबा, ये व्याज जे कारोबार में जेके बि मुलविस थियनि था, ला यक़ूमून इल्ला कमा यक़ूमुल्लज़ी यतखब्बतुहु शैतानु मिनल मस। जीअं कंहिंजे मथां जिन्न जो असर थी पवे, कंहिं देव जो असर थी पवे, पर में अकुल सम्झ में न हुजे, वात मां किफ़ पई वहे ऐं हुन जा उज़वा जेको आहे ईअं सम्झो त टेड़ा थी वञनि ऐं मखबूतुल हवास थी वञे, माना न उनखे ॻाल्हाइण जी सुध पवे, न खाइण जी सुध पवे, न पीअण जी सुध पवे, जीअं चरियो ऐं दीवानो माण्हू हुजे, इहो व्याजी माण्हू बि क़यामत जे ॾिहाड़े पंहिंजे क़ब्र मां उथंदो त ईअं हूंदो, अलूत सबूत लॻो पियो हूंदो। अल्लाह जी ज़ात बाबरकात फरमायो, इन जे करे पंहिंजी हेॾा चवनि त व्याज ऐं तिजारत या त हिकिड़ी शइ आहे, व्याज ऐं कारोबार त हिकिड़ी शइ आहे, व्याज ऐं वापार त हिकिड़ी शइ आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनू ला तअकुलुर रिबा अदआफम मुदाअफतन। ए ईमान वारो, पीना पीना चवना करे व्याज न खाओ। वत्तकुल्लाह, अल्लाह खां ॾिजो, लअल्लकुम तुफ्लिहून, तजी अल्लाह पाक तव्हांखे कामयाबी अता फरमाए। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो त व्याज खां पंहिंजे पाण खे रोकियो, व्याज जो कारोबार न कयो, पर फ़इन लम तफ़अलू, पर जेकॾहिं पोइ बि तव्हां नथा मुड़ो, फ़अज़नू बिहर्बिन मिनल्लाहि व रसूलिही, अचो अचो अची अल्लाह सां जंग कयो, अल्लाह जे रसूल सां जंग कयो। व्याज जे कारोबार मां जेकॾहिं तव्हां नथा मुड़ो त पोइ अची जंग कयो। ओ मुंहिंजा दाही सेलाब, ही तबाह कुल बारिशूं, हे असांजे अमलनि जूं कोताहियूं आहिनि। असांजी मनी अॼु व्याज खां सवा थिए ई कान थी, असांजो फसल अॼु व्याज खां सवा थिए ई कोन थो। असांजो कलर व्याज ते, असांजी भाण व्याज ते, असांजूं दवाऊं व्याज ते, असांजो ख़र्च पको 6 महीना व्याज ते हूंदो आहे। सेठ खां पैसा खणंदा पिया वेंदा आहियूं, महीने महीने ते जेको आहे व्याज वधंदो पियो वेंदो आहे। ऐं हाणे त वरी ईज़ी पैसा वारनि बि व्याज करियो आहे, त मोबी कैश वारनि बि व्याज करियो आहे। 1000, 1500, 2000, 3000, 4000 हफ़्ते जे लाइ खणो, महीने जे लाइ खणो, पोइ हुन ते हुनजो टैक्स लॻंदो पियो वेंदो आहे। 7 रुपया, 8 रुपया, 10 रुपया, 15 रुपया, 20 रुपया आहे न। अॻ में हो त वरी काल करण जे लाइ व्याज 10 रुपए जो एडवांस मिली वियो, 20 रुपए जो एडवांस मिली वियो, माना तूं व्याज खे त हल्को थो सम्झी सघां, तुंहिंजे लाइ त का शइ कान्हे। तो वटि मिस कॉल जी अहमियत आहे, तो वटि मैसेज जी अहमियत आहे, तो वटि माना हिकिड़ी कॉल जी अहमियत आहे। त 10 रुपया खिसे में कोन्हे के 20 रुपया जल्दी भलायो लोन खणी ऐं जेको आहे भला काल त करण से अदब को लॻे त किथे पहुतो आहे। मां ईअं कोन थो चवां त साईं जे लाइ, पर मिसाल हिक ते माना असां में एतिरी बर्दाश्त बि कान्हे का। अल्लाह जे हुक्मनि खां असीं एतिरा परे थी विया आहियूं जॾहिं त मुस्तफ़ा करीम जी ज़ात बाबरकात फरमायो आहे त जेको व्याज जो कारोबार करे थो पोइ ॼण त पंहिंजी सॻी माउ सां ज़िना थो करे। ऐं कंहिं किताब में मां पढ़ियो, हदीस जे उन ज़ौफ़ जी या तवातुर जी छानबीन मूं कान कई आहे, पर हदीस पाक मूं पढ़ी आहे।
जेको व्याज करे थो उहो ॼण त पंहिंजी सॻी माउ सां काबतुल्लाह जे अंदरि 70 भेरा ज़िना करे। हिकिड़ो माण्हू माउ सां काबतुल्लाह जे अंदरि 70 भेरा ज़िना करे ऐं ॿिए पासे व्याजी जेकॾहिं व्याज वठे या व्याज ॾे त ॼण त उनखे बि एॾो ई गुनाह थो मिले। असां अल्लाह जे हुक्मनि खां केॾा परे, असां पंहिंजो पेट पालण जा बचन खे खाराइणो आहे। या अय्युहल्लज़ीना आमनू ला तुल्हिकुम अमवालुकुम वला औलादुकुम अन ज़िक्रिल्लाह। ऐं ईमान वारो, तव्हांजी औलाद ऐं तव्हांजो माल तव्हांखे अल्लाह जे ज़िक्र खां गाफ़िल न कनि। शाह अब्दुल लतीफ़ भेटाई ॿुधो तो सुभान अल्लाह। बस हुन टाइम ख़त्म थी गया है, ग्रेवी पी चल रही है। शाह अब्दुल लतीफ़ भेटाई रहमतुल्लाह अलैह ॿुधो सिंध जो वॾो बरफ़ चोटीअ जो सूफ़ी बुज़ुर्ग दरिया जे किनारे ते वेठो आहे। ख़लीफ़ो सहकंदो पियो आहे। सुभान अल्लाह। अल्लाह ख़लीफ़ा ॾे ख़बर सहकंदो पियो अची जिसी हवेली मां हुकुम थियो आहे छाजो साइण उम्मीद सां आहे। पोइ साइण खे ख़्याल थियो आहे त मच्छी खावां, इन जे करे दरिया जे किनारे ते आयो आहियां तव्हां खां बि पुछां ऐं के मलाह खे बि ॾिसां का मच्छी मिली पवे त वञी साइण खे ॾियां, छो त उम्मीद सां आहे ख़ैर सां औलाद अल्लाह पाक जेका ॾे पुटड़ो ॾे न्याणी ॾे उहा सिहत वारी हुजे। ख़्वाहिश थी आहे त मच्छी जेको आहे वञी पेश कयां। बेटा साहब रहमतुल्लाह अलैह हथ रखिया, या अल्लाह अहिड़ी औलाद मूंखे खपे ई कान जेका हींअर मुंहिंजे ख़लीफ़नि खे बि सहकाए। यानी अल्लाह वारनि जो नज़रियो ॾिसो, अल्लाह वारनि जी नज़र ऐं उन्हनि जो कमाल ॾिसो। तमामु अहिड़ी औलाद ई कान खपे जेका ख़ल्क़ खे परेशान करे, औलाद जे करे हराम न कमा, पंहिंजे पेट जे करे हराम न कमा। इहो पेट केतिरा ॾींहं भरींदे, औलाद खे केतिरा ॾींहं हराम खाराईंदे, तूं उन्हनि खे हराम खाराईंदे उहा पंहिंजी औलाद खे हराम खाराईंदी। खाईंदा हू टंगियो तूं पियो हूंदे, खाईंदा हू हिसाब तोखे ॾियणो पवंदो, खाईंदा हू पर तुंहिंजे वञण खां पोइ वरी तुंहिंजी उन मिल्कियत ते विढ़ंदा बि उहे। लिहाज़ा या अय्युहल्लज़ीना आमनू ला तुल्हिकुम अमवालुकुम वला औलादुकुम। माण्हू खे चइबो आहे बाबा ही छो थो करी, बच्चनि जे लाइ। अबा व्याज छो थो करी, चीसी बच्चनि जे लाइ। अबा इहो कारोबार छाजे लाइ थो करी, चीसी बच्चनि जे लाइ। मिड़ी जेको आहे पेट गुज़र करणो आहे ऐं मौजादा जे महबूब जो मीलाद थो करी न, उन महबूब पंहिंजी 63 साला ज़िंदगी में खातो ई 1.25 मन अटे। सुभान अल्लाह। महबूब त महबूब आहे पर हज़रत सिद्दीक़ अकबर तो सुभान अल्लाह कपड़े जो वापार कंदो हो। ख़लीफ़ो मुंतखब कयो वियो अबू बकर सिद्दीक़ के इत्तिफ़ाक़ सां, ज़ोरी ज़बरदस्ती कोन वेठो। ही जाम साहब जी का कुर्सी थोड़ी आहे, पाकिस्तान जी सदारत या वज़ारत थोड़ी आहे। ही महबूब जो महराब ऐं मिंबर आहे, उन ते उहो ई वेंदो जंहिंखे अल्लाह ऐं अल्लाह जे हबीब जी इजाज़त हूंदी। ईअं जेको आहे लईअ मां लठ बनी हर को थोड़ी वेंदो। सिद्दीक़ अकबर पंहिंजी मर्ज़ी सां कोन वेठो, उनखे विहारियो वियो आहे। सहाबा बि इत्तिफ़ाक़ सां विहारियो आहे। कपिड़े जो कारोबार कंदो आहे पर जंहिं ॾींहुं ख़लीफ़ो थियो उहो दुकान बंदि करे छॾी। चओ सुभान अल्लाह। दुकान जाके बंदि करे छॾी। माण्हू आया ॾिसी दुकान बाल फरमाया अगारो मां ख़लीफ़ो कोन हूंदो हुयुसि, मुंहिंजो कारोबार हो, रोज़गार हो, माण्हू ई ॿाहिरां अची वठंदा, मूंखां कपिड़ो मां पंहिंजे बचनि जे रोज़ी कंदो हुयुसि। हाणे मां ख़ल्क़ जी ख़िदमत कंदुसि, उन जी जेका मुंहिंजी पघार आहे उहा बैतुल माल मां मूंखे मिलंदी। तो सुभान अल्लाह। बैतुल माल मां मूंखे पंहिंजी पघार मिलंदी। हाणे कारोबार जी मूंखे ज़रूरत न आहे। जेकॾहिं कारोबार कंदुसि
मता वक्त जो खलीफो समझी मानू बिन दुकानदारन दे न वञन खलीफो समझी मूं वट अचन लिहाजा पंहिंजी खिलाफत जो गलत इस्तेमाल करण अबू बकर जे लाइ हराम मां बिन जी रोज़ीअ ते लत कोन ॾींदुसि इन जे करे पंहिंजो कारोबार अल्लाह जे मखलूक जे लाइ रब जी रज़ा जे लाइ छॾे ॾिनो फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु खे फारूक आज़म घरवारी खे चयो त दिल थी चवे त हलवो खावा सीरो खावा घरवारी चयोसि बैतुल माल मां अटो अचे ई एतिरो थो जो पंहिंजी मानी वक्त जी मसदी थे उन जे लाइ वरी इज़ाफ़ी जेको आहे सो उहो अटो किथां अचे जो अटो जे लाइ हलवो ठाहियां हज़रत उमर चई छॾियो ठीकु आहे 15 ॾींहं 20 ॾींहं महीनो गुज़रियो हज़रत उमर जी घरवारी हलवे जी प्लेट अची अॻियां चई किथां आयो कि मूं ठाहियो आहे कि तो चयो त पाण वटि अटो अचे ई एतिरो थो जो वक़्त जी मानी मसदी थिए ऐं पोइ ही हलवो किथां आयो चईसि तो जॾहिं चयो न त हलवो खाइणो आहे त मूं थोरो अटो रोज़ ऐं टारींदी वेंदी हुयसि पोइ टारे अॼु एतिरो थी वियो जो मुंहिंजो प्लेट ॾेढ माना सीरे जी ठही पवंदी इन जे करे जेको आहे माना ही अॼु सीरो ठाहिया ऐं खणी आई हज़रत उमर वापरायो पर बैतुल माल जे ख़ाज़न खे वञी चई त हेतिरो अटो खुटाए मुंहिंजे घर पोइ मोकिलींदो चीज़ी छो चई न एतिरो अटो मुंहिंजे घर इज़ाफ़ी थो वञे कि कीअं कि माना एतिरो अटो न मोकिलींदे तॾहिं बि असांजे घर माना छटांग या ॾेढ छटांग या ॿ छटांग इहो अटो न मोकिल छो त इन खां सवा मानी थियो थी वञे मुंहिंजी घरवारी ओतिरो अटो छाणे पासे ते करे अॼु मुंहिंजे लाइ सीरो ठाहियो आहे माना गुंजाइश खां वधीक पियो अचे जेको वधीक अचे उहो उमर जे लाइ हराम आहे उहो हलाल कोन्हे को हाणे तूं अंदाज़ो लॻा असां छा काथे आहियूं दुकानदार डंडी हणे थो या न मिलावट आहे या न साईंअ जे हेठां वो नंढड़ो कुर्ज़ो हणी छॾींदासीं मिड़ी छटांग मिली पवे भाॼी वारो सब्जी वारो दुकान वारो फ्रूट वारो कावड़ जो न मिली ऐं इहे कोन्हे पर मता सम्झो त साईं अॻु कंहिं रेड़े वटां थी पोइ हिते आयो आहे इहा ॻाल्हि कान्हे का पर माना ॻाल्हि सम्झाइण जी आहे ओ छा कयो त हुन निहारियो होॾे हमरा त बाबा सुठा सूफ हणजा पर निहारी होॾां त सुठो कढी हई फिटल ॾेखारींदो तॾहिं बि फिटल पासो हेठि सोम पासो मथे हाली हिन जो को सूफ आहे ई कोन यानी तो ॼाणी वाणी हलाल खे बि हराम करे ऐं मां उहो फरमायो आहे जेकॾहिं न हिकिड़ो लुक़्मो हिकिड़ो केरु हराम जो खाई छॾे 40 ॾींहं हुनजी दुआ क़बूल कान्हे कंदो पण मुदा तमीह नहीं दा त बेचानी युहिल्लु लहुम तय्यबात रब तो फरमाया अहिड़ो महबूब मोकिलियो तमाम जेको पाक शयूं तव्हां खे हवाल करे सुभान अल्लाह वयुहर्रिमु अलैहिमुल खबाइस नापाक शयूं वरी तव्हां खे हराम करे थो ॾे वयदउ अनहुम इसरहुम तव्हां जा ॿार त महबूब पुलनि ते रखी छॾिया वल अगलाल लती कानत अलैहिम गिच्चे में गुलामी दा फंडा महबूब लाहे उछलाए छॾिया फल्लदीन आमनू बिही भागन वारा उहे जन हबीब ते ईमान आंदो पर अञा बि वअज़रूह उहे बि भागन वारा जन महबूब जी इज़त ऐं ताज़ीम कई व नसरूह ऐं महबूब जी मदद कई ऐं मां महबूब जी मदद कहिड़ी था कई असां दीन जे लाइ छा कयो आहे असां कयूं त कोन पर ॿियनि जे लाइ बि खणूं घुरिजे असां पाण त दीन ते अमल न कयूं पर ॾाड़ीअ वारे ते बि चथर कयूं टोक कयूं हाफ़िज़ ते आलिम ते मौलवी ते मुफ्ती ते नाखान ते मस्जिद ते मदरसे ते असां जूं ठठोरूं ठहियूं पियूं आहिनि रब तो फरमाए भागन वारा उहे जेके ईमान बि आणीनि महबूब जी ताज़ीम बि कनि ऐं मुस्तफ़ा जी मदद बि कनि मदद छाए मस्जिदों आबाद करण या हबीब जी मदद मदरसा आबाद करण या हबीब जी मदद
दीन जा जलसा रखण या महबूब जी मदद उन जलसन में वञण या हबीब जी ज़ात बाबरकात जी मदद अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए तो वत्तबअ नूर अल्लज़ी उनज़िल मअहू जेको नूर महबूब सां गॾु नाज़िल कयो वियो आहे यानी कुरान पाक ये उन जे कढ लगन था ताबेदारी कन था फरमा बरदारी कन था कुरान जे हुक्म ते अमल कन था अल्लाह ताला